ज्ञानदेव आहूजा जी जो हिकिड़ो वीडियो समक्ष आयो आहे पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे पारां, तंहिंखे ॾिसी करे सिंधियुनि मुखियुनि में काफ़ी कुछ हलचल शुरू थी रही है ऐं सिंधी समाचार राजस्थान वटि बि काफ़ी फ़ोन इत्यादि मुखियुनि जा आया आहिनि। त उन्हनि जे मथां असां पूरे सिंधी समाज जी तरफ़ां ऐं पूरे मुखियुनि जी तरफ़ां हिकिड़ो पक्ष था रखणु चाहियूं हिन वीडियो जे माध्यम सां। उहो पक्ष इहो आहे कि दादा ज्ञानदेव जी का सीधो सीधो सवाल आहे कि घर वेठे बिना AGM करे, बिना आम मीटिंग करे, बिना जयपुर जे सिंधी समाज जे मुखियुनि खे घुराए करे छा तव्हां संविधान में संशोधन करे था सघो? न, इहो बिल्कुलु असांजो तव्हांखां स्पष्ट सवाल आहे कि बिना समाज जी सहमति जे, बिना मुखियुनि जननि जी मीटिंग जे, बिना आम सभा जे मीटिंग जे छा तव्हां संविधान में छेड़छाड़ करे था सघो, विधान में छेड़छाड़ करे था सघो? न। ऐं संरक्षक वटि को पावर न हूंदो आहे कि उहो आदेश करे अध्यक्ष खे कि तूं संविधान में संशोधन कर। ऐं ॿी ॻाल्हि जेकी उन्हनि पंहिंजे वीडियो जे माध्यम सां चई आहे कि पहिरीं पंचायतुनि जा चुनाव थींदा, तंहिंखां पोइ सेंट्रल पंचायत जा। त दादा ज्ञानदेव जी का सीधो सीधो सवाल आहे कि पंचायती चुनाव सां सेंट्रल पंचायत जा कहिड़ो मतिलबु आहे? कहिड़ो मतिलबु आहे सिंधी पंचायतुनि खां सेंट्रल पंचायत जे चुनाव जो? कहिड़ो विच में अहिड़ो मतिलबु आहे कि उहे चुनाव थींदा तॾहिं तव्हांजा चुनाव थींदा? इहो बि बिल्कुलु ग़लति आहे। दादा ज्ञानदेव जी जो जेको वीडियो आहे इहो तव्हांखे असां बार बार स्क्रीन ते ॾेखारियूं पिया, उहो छा पिया चवनि बार बार ॾिसो ऐं सम्झो तव्हां आख़िर हू छा था चवणु चाहिनि। दोस्तों, कई पंचायतुनि जे चुनाव में अञा टाइम बाक़ी आहे, कईनि में 6 महीना बाक़ी आहिनि, कईनि में साल भर बाक़ी आहे। त कुझु चुनाव जी प्रक्रिया जे अंदरि हलनि पिया, त छा हिननि जे चवण सां 10 ॾींहंनि में 20 ॾींहंनि में चुनाव संपन्न थी सघंदा? न। त इन्हनि जी हिकु प्रकार जी तानाशाही आहे जेकी समाज जे मथां ही ज़बरदस्ती, चाहे चंद्र प्रकाश खेतानी हुजे, चाहे ज्ञानदेव आहूजा हुजनि, दादा जन, ज़बरदस्ती समाज जे मथां थोपीनि पिया ऐं पंहिंजे पाण खे किथे न किथे बचाइण जो प्रयास कनि पिया कि असां सेंट्रल पंचायत जा चुनाव टाले सघूं। लेकिन ईअं न थींदो, न ही संविधान में छेड़छाड़ थींदो। छो कि जेसि ताणी कॉलम पूरो कान थींदो AGM जो। ऐं दादा ज्ञानदेव जी जो मां ध्यानु केंद्रित कंदुसि कि जॾहिं चंदीराम राघानी जी 10 खां 15 साल ताणी सीट ते बिल्कुलु ई चुपकी पिया हुआ ऐं हटिया कान, उन टाइम ते दादा जिन पंहिंजो विरोध छो न दर्ज करायो कि तूं छो वेठो आहीं? अॼु नंढियूं नंढियूं पंचायत खे टारगेट पिया कनि दादा ज्ञानदेव जी, खेतानी जी, नंढियूं नंढियूं पंचायतुनि खे जेकी पंहिंजे गली मोहल्ले जे सिंधियुनि खे एकत्रित करे पंहिंजी एकता जो प्रतीक थियूं ॾियनि, उन्हनि खे टारगेट कनि था। त इहो ॾाढो ग़लति आहे। ऐं तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि दादा ज्ञानदेव जीअ अॼु ताईं लेखे जोखे मथां कुझु ॻाल्हि कान कई आहे। जेको पुराणो लेखो जेको चंदीराम राघानी पेंडिंग छॾे विया आहिनि, पिछले 2 सालनि जो ई ॾिनो आहे न, बाक़ी जो पिछलो बिल्कुलु 0 ते आहे। त समाज खे उनजो को बि लेखो जेको उन्हनि समक्ष न रखियो आहे। त दोस्तो, असां समाज जी आवाज़ ठही करे तव्हांजे साम्हूं वीडियो पिया करूं, वीडियो ज़ाहिर कयो आहे कि पहिरीं AGM ज़रूरी आहे दादा ज्ञानदेव जी। जननि इहे बि ॻाल्हि चई आहे कि नंढी नंढी पंचायत सां ई या वॾी पंचायत सेंट्रल पंचायत ठही आहे, न कि सेंट्रल पंचायत सां नंढी पंचायतियूं ठहियूं आहिनि। ऐं अॼु ताईं को सेंट्रल पंचायत नंढी पंचायतुनि खे कहिड़ी प्रकार जो को योगदान न ॾिनो आहे जो उहो हिन प्रकार जा वीडियो कढनि था। त मुखियुनि में आक्रोश ॾाढो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे कि आखिर समाज खे कहिड़ी दिशा ऐं दशा में ज्ञानदेव ऐं जेका चंद्र प्रकाश खेतानी जी खणी था वञनि ऐं मुखियुनि जो आक्रोश आख़िर किथे वञी रुके थो, इहा ॾिसण जहिड़ी ॻाल्हि आहे। तव्हां असांजे सिंधी समाचार राजस्थान खे सब्सक्राइब करो, फॉलो करो ऐं ॾिसंदा रहो लगातार। कोई भी नई अपडेट अचे थी असां तव्हांखे असांजे चैनल के माध्यम से जरूर ॾेखारींदासीं। जय श्री झूलेलाल। कल दिनांक 14 मई 2024 को मेरे पास कुछ सम्राट सिंधी समाज के बंधु आए। उनको मेरे आमंत्रण पर नहीं बुलाया गया, मैंने नहीं बुलाया। स्वयं श्री नानदास जी नाजवानी और श्री नेवलानी जी के आग्रह पर मैंने उन लोगों को बुलाया। नंबर 1 बात तो श्री दौलत रोका ने जो वोट निकाली है वो एब्सोल्युटली गलत है, बिल्कुल 100% गलत है। दूसरी बात, मैंने उनको ये कहा जो कमेटी घोषणा हुई है संविधान संशोधन की, विधान संशोधन की, यह मेरे आग्रह पर श्री खेतानी जी ने निकाली है। श्री खेतानी जी ने अपनी इच्छा से नहीं निकाली। इस बारे में उन्होंने गलत शब्दों का प्रयोग करते हुए इस पोस्ट में ये कहा है कि निवर्तमान अध्यक्ष ने यह पोस्ट गलत, ये कमेटी गलत घोषित की है और यह
उनको समझा करके वापस लेंगे। यह निवर्तमान अध्यक्ष का शब्द, और जो मैंने सुनने का मैंने एडमिट किया कि कमेटी मेरे कहने में घोषणा हुई है, इसका जो श्री दौलत त्रिपाठी ने निकाली पोस्ट है, इसका मैं खंडन करता हूं। और आज प्रातः 15 मई 2024 को सुबह ही मैंने जब यह पोस्ट देखी तो मैंने श्री नारायणदास जी नाजवानी लिबर्टी शूज वालों को कह भी दिया, और उन्होंने श्री दौलत त्रिपाठी जी को रियलाइज भी कराया। हम लोग लोकतांत्रिक व्यवस्था में चुनाव की प्रक्रिया को पूरा करें, परंतु शब्दों में हल्का पन लाएं और टोका टिप्पणी भी किसी पर हल्की न करें, हल्के शब्दों का प्रयोग न करें। डेमोक्रेटिक तरीके से सेंट्रल सिंधी पंचायत के चुनाव निश्चित होंगे, परंतु रिएक्शन में आकर श्री दौलत त्रिपाठी ने जो पोस्ट निकाली है, अब मैं इस बात पे कायम हूँ कि चूंकि मेरे आदेश श्री खेतानी ने यह कमेटी घोषणा की, तो एक महीने के अंदर विधान का अंतर्गत विधान का संशोधन होगा, और उस एक महीने के अंदर संशोधन के मुताबिक पंचायतों का चुनाव करना अनिवार्य, और इसके बाद सेंट्रल पंचायत का चुनाव माने 15 जून तक कमेटी के द्वारा संशोधन, 15 जून से 15 जुलाई तक पंचायतों का चुनाव, और इसके बाद सेंट्रल पंचायत चुनाव अगस्त में हम लोग निश्चित करवा देंगे। चुनाव की सेंट्रल पंचायत की तारीख, टाइम और कमेटी वर्तमान अध्यक्ष श्री चंद्र प्रकाश खेतानी के द्वारा घोषित की जाएगी। ये मैं आपको सबको आश्वासन नहीं दे रहा, तो विश्वास दिला रहा हूँ सेंट्रल पंचायत के संरक्षक के नाते से, और सिंधी समाज में आपके साथ में एक साथी होने के नाते से। जय हिंद, जय भारत, जय श्री राम, जय झूलेलाल, जय वरुण देवता भगवान श्री झूलेलाल की जय, सतनाम साखी।